सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 4 सबक नाव पूरन अददनि जी ज़रब मल्टीप्लिकेशन ऑफ इंटीजर्स। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो असां पोयनि सबक में पूरन अददनि जो जोड़ ऐं घट त ॾिसी वरितो। हाणे अचो त असां अॻी अददी कारवाई यानी मल्टीप्लिकेशन यानी ज़रब जे तरफ़ हलूं। ॿारो इंटीजर्स जी ज़रब खे ॾिसण खां पहिरीं अचो त असां यादि कयूं त ज़रब आख़िर छा आहे। असांखे ख़बर आहे त ज़रब साॻे अदद खे मुतअद्दिद भेरा जोड़ करण जो तरीक़ो आहे, यानी जोड़ जे वर्जाइण जो हिकु सादो नमूनो आहे। कीअं? यानी जेकॾहिं असां वटि 4 टॉफ़ियूं आहिनि, टिनि जायुनि ते जेकॾहिं चइनि टॉफ़ियुनि खे 3 दफ़ा जोड़ींदासीं त उहो ईअं थींदो जीअं असां चइनि खे 3 सां ज़रब कई, जवाबु ईंदो 12। सो ही ज़रब दरअसल इहा आहे जो असां 4 3 दफ़ा जोड़ कयो। ज़रब जा जेके इस्तिलाह आहिनि उहे आहिनि ज़रब जंदड़, ज़रबींदड़, ज़रब जो निशान, ही इक्वल जो निशान ऐं प्रोडक्ट यानी ज़रबोबत, मल्टीप्लिकेंट, मल्टीप्लायर ऐं प्रोडक्ट। असां सिंधीअ में हिन ॿिन्ही खे ज़रबींदड़ बि चवंदा आहियूं। ज़रूरी न आहे त ज़रब जंदड़ ऐं ज़रबींदड़ चऊं, ॿई मल्टीप्लायर या ॿई ज़रबींदड़ बि हूंदा आहिनि। पूरन अददनि जी ज़रब ॾिसण लाइ अचो त असां मिसाल ॾिसूं +3 ऐं +4 खे पाण में ज़रब कयूं, मल्टीप्लाए कयूं। सभिनी खां पहिरीं असां इन खे जेको आहे जेको अदद आहे उन खे असां नंबर लाइन ते ॾेखारींदासीं। हिन खे अदद खे असां 4 दफ़ा ॾेखारिणो आहे। हिन खे असां नंबर लाइन ते ॾेखारियो, उन खां पोइ असांखे केतिरा दफ़ा ॾेखारिणो आहे? हिन खे 4 दफ़ा ॾेखारिणो आहे। ॿियो दफ़ो, टियों दफ़ो ऐं चोथों दफ़ो। किथे पहुतासीं असां वञी पहुतासीं हिते 12। सो हुनखे असां चई सघूं था त 3 × 4 = 12। या ॿिए तरीक़े सां असां इहो करे सघूं था जो असां जेको आहे उहो शुरू कयूं हिन खां, हिन खे असां 3 दफ़ा हलायूं। 4 असां हिकिड़ो दफ़ो हलायो, 2 दफ़ा जंप करायोसीं ऐं 3 दफ़ो जंप करायोसीं, वरी असां पहुतासीं 12 ते, साॻी जाइ ते असां पहुची वियासीं। सो नंबर लाइन ते पूरन अददनि जी ज़रब जेको आहे असां ॿिन्ही मां को बि या ही पहिरीं खणूं या ही पहिरीं खणूं ऐं उन खे जंप करायूं ओतिरा दफ़ा जेतिरो ॿियो हुजे। यानी 3 खे 4 दफ़ा जंप करायूं, 3 खे 4 दफ़ा जंप करायूं या चइनि खे 3 दफ़ा जंप करायूं। जवाबु असांजो 12 ईंदो हर सूरत में। ऐं निशानी कहिड़ी थींदी असांजी? छो त ॿुड़ीअ जे साॼे पासे आहे, जेकर निशानी असांजी प्लस थींदी। पूरन अददनि में निशानी बि ज़रूरी हूंदी आहे। सो असांजो जवाबु थींदो +12। हिते मां निशानी लॻाए छॾियां। हाणे अचो त असां जेको आहे इन अदद खे थोरो चेंज कयूं। हाणे असां -3 ऐं +4 खे जेको आहे उहो ज़रब कंदासीं नंबर लाइन ते। सभिनी खां पहिरीं असां हिन अदद खे ॾेखारींदासीं नंबर लाइन ते, उहो आहे असांजो -3 ॿुड़ीअ जे खाॿे पासे। केतिरा दफ़ा ॾेखारिणो आहे? 4 दफ़ा ॾेखारिणो आहे। सो 1 थी वियो, 2 3 ऐं 4। असां किथे पहुची वियासीं? असां पहुची वियासीं -12 ते। हाणे जेकॾहिं मां चाहियां त हुनखे उबतो करे ॾिसी सघूं था। असां हिनखे ईअं करे ॾिसूं था त जेकॾहिं ही हुजे त असां वटि छा थींदो? -4 ज़रबिया +3। इनखे बि असां साॻी तरह -4 खे पहिरीं ॾेखारींदासीं अददी लीक ते ऐं केतिरा दफ़ा हुनखे रिपीट कंदासीं? 3 दफ़ा। 1 2 3। असां वरी बि जेको आहे असां पहुतासीं -12 ते। सो हिन मां असांखे छा ख़बर पई त जेकॾहिं हिकिड़ो माइनस आहे हिकिड़ो प्लस आहे त असांजो जवाबु छा में थो अचे? माइनस में थो अचे। ॿिन्ही सूरतुनि में पहिरें में असां ॿई प्लस आहे त असांजो जवाबु प्लस में आयो। हिन जो जवाबु थींदो 12 ते पहुतासीं, पर निशानी असांजी थींदी माइनस। सो हिकिड़ो माइनस आहे हिकिड़ो प्लस आहे त निशानी असांजी माइनस थी थिए। चऊं भला हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त -3 ऐं -4 ॿई माइनस आहिनि त पोइ असांजो छा थो थिए? साॻी तरह असां शुरू कंदासीं। असां शुरू कंदासीं -3 खां, उनखे असां ॾेखारींदासीं। केतिरा दफ़ा ॾेखारियूं? हाणे हिनखे ईअं थोरी देरि लाइ सम्झो त हे जेको आहे माइनस आहे निशान हिते इहो कोन्हे, ठीकु आहे। हाणे असां केतिरा दफ़ा ॾेखारींदासीं? पोइ 4 दफ़ा ॾेखारींदासीं। त असां हिकिड़ो दफ़ो ॾेखारियो, 2
3 ऐं 4 जंप थिया, असां पहुतासीं -12 ते, हिते असां पहुतासीं -12 ते, यानी हीउ जेको आहे असांजो -12 असांजो अची वियो, -3 खे जेका न 4 दफ़ा असां जंप कयो। हाणे अचो त असां हीउ जेको माइनस निशान जेको आहे उनखे असां इग्नोर करे छॾियो थोरी देरि लाइ, उनखे ज़हन में आणियो। माइनस निशान छा कंदो आहे? माइनस निशान जेको आहे तर्फ़ बदिलाईंदो आहे। सो असां वटि हीउ वॾो आर्क अची वियो, उनजो तर्फ़ मटाइणो आहे। सो उन तर्फ़ मटाए असां हिनखे हिन पासे करे छॾींदासीं। असां किथे पहुतासीं? असां वञी पहुतासीं +12 ते। सो छा थींदो असां वटि? जो थींदो त 12 ऐं निशानी असांजी प्लस थी वेंदी। तो असां ॾिठो त प्लस निशानी थी थिए जॾहिं ॿई ज़रबींदड़ माइनस आहिनि, निशानी असांजी प्लस थी थिए। ठीकु आहे, इहो तव्हां ज़हन में रखिजो ऐं यादि रखिजो। सो अददी लीक ते जॾहिं असां पूरनि अददनि जी ज़रब कई त असांखे कहिड़ा उसूल मिलिया त जेकॾहिं वाधू ऐं वाधू अदद खे ज़रब थी कजे त ज़रब बत वाधू थी थिए। काटू ऐं काटू अदद जी ज़रब बत जेका आहे जेको आख़िर में असां कयो उहा बि वाधू थी थी वञे। पर वाधू ऐं काटू अदद जी ज़रब बत काटू थी थिए ऐं काटू ऐं वाधू अदद जी ज़रब बत बि काटू थी थिए। यानी साॻे निशान वारा ज़रबींदड़ जेके आहिनि त असांजो निशान वाधू थींदो। ॿई वाधू आहिनि त वाधू थो थिए, ॿई काटू आहिनि त वाधू थो थिए। यानी साॻियो निशान वारा ज़रबींदड़ आहिनि, असांजो निशान जेको ज़रब उपत जो हूंदो उहो वाधू हूंदो। पर जेकॾहिं मुख़्तलिफ़ निशान वारा ज़रबींदड़ आहिनि त असांजे ज़रब उपत जो निशान काटू हूंदो। वाधू काटू या काटू वाधू, इन सूरत में असांजो ज़रबींदड़ ज़रब उपत जो निशान जेको आहे उहो काटू आहे। इनखे ईअं बि असां ॾिसी सघूं था त लाइक साइंस जेके आहिनि उहे प्लस ॾींदियूं आहिनि, भली ॿ प्लस हुजनि तॾहिं प्लस ॾींदियूं, ॿ माइनस बि असांखे जेको आहे उहो प्लस ॾींदियूं। पर अनलाइक साइंस जेके आहिनि उहे प्लस या माइनस हुजे या माइनस ऐं प्लस हुजे त ॿिन्ही सूरत में असांखे माइनस ईंदो। लाइक प्लस, अनलाइक माइनस। मूंखे प्लस वणंदो आहे, मूंखे माइनस न वणंदो आहे। लाइक ऐं अनलाइक। ॿारो अचो त हाणे असां ॾिसूं त पूरनि अददनि जी ज़रब असां बग़ैर नंबर लाइन जे कीअं लहंदासीं। सभिनी खां पहिरीं मिलियल अददनि जो मुतलिक मुल्ह यानी एब्सोल्यूट वैल्यू कढंदासीं। उन खां पोइ उन्हनि खे पाण में ज़रब करे मुतलिक मुल्हनि खे असां उनजी ज़रब उपत कढंदासीं। पोइ नतीजे खे यानी ज़रब उपत खे उसूल जेके हाणे असां ॾिसिया आहियूं उनजे मुताबिक़ निशानींदासीं। यानी जेकॾहिं ॿिन्ही अददनि जा निशान साॻा आहिनि त प्लस, जेकॾहिं ॿिन्ही जा निशान मुख़्तलिफ़ आहिनि त माइनस। अचो त हाणे हिकिड़ो असां सवाल करे ॾिसूं। +5 ऐं +2 खे पाण में ज़रब कयूं। सभिनी खां पहिरीं असां हिन जा लहंदासीं मुतलिक मुल्ह जेके थींदा मॉड्यूलस +5 ऐं मॉड्यूलस 2 जेके असां वटि थींदा 5 ऐं 2। उन खां पोइ उन्हनि ॿिन्ही खे ज़रब करे ज़रब बदिलंदासीं 10, ज़रब करे ऐं ज़रब बदिलंदासीं 10। उन खां पोइ असां 10 खे लिखी उन्हनि जो निशान लॻाईंदासीं उहो जेको उसूल मुताबिक़ आहे। ॿई प्लस आहिनि, साॻियो निशान अथनि, उनजे करे जवाब जो जेको नतीजे जो निशान थींदो उहो प्लस थींदो। अचो त हाणे हिकिड़ो ॿियो सवाल ॾिसूं, हिनखे मां ठाहियां मूंखे डिस्टर्ब न कनि। ॿियो सवाल मां ॾिसंदुसि +3 ऐं -6। साॻे तरीक़े सां सभिनी खां पहिरीं असां हुनजो मॉड्यूलस कढंदासीं यानी मुतलिक मुल्ह कढंदासीं। मुतलिक मुल्ह कढण लाइ हिनजो थींदो 3 जो थींदो 3 ऐं -6 जो बि एब्सोल्यूट थींदो 6। ॿिन्ही जी ज़रब उपत थींदी 18। हाणे हिते असां 18 असांजो नतीजो अची वेंदो 18, पर निशानी कहिड़ी थींदी? निशानी थींदी माइनस, छो त हिननि ॿिन्ही जो निशानियूं मुख़्तलिफ़ आहिनि, हुनजे करे निशानी असांजी माइनस थींदी। हर हिकिड़ो ज़हन में सुवाल थो अचे त भला जेकॾहिं पूरनि अददनि खे ॿुड़ीअ सां ज़रब कजे या ॿुड़ीअ खे पूरनि अददनि सां ज़रब कजे त छा थींदो? इहो कीअं थींदी ज़रब? सुवाल आहे न ज़हन में, चओ ॾिसूं कीअं थो थिए। सो छा था कयूं जो असां ही जेके अदद असां ॾिसूं पिया त +5 खे ॿुड़ीअ सां ज़रब कजे या -3 खे ॿुड़ीअ सां ज़रब कजे या 0 खे -100 सां ज़रब कजे या +254 खे 0 सां ज़रब कजे त जवाब छा ईंदो? तव्हांखे जेको आहे ॿुड़ी वारो चकर शायदि यादि हुजे। ॿुड़ी जे चकर में छा कबो आहे, जेकॾहिं ॿुड़ी हुजे विच में चौधारी को बि अदद हुजे त हुनजो जवाबु हमेशह ॿुड़ी थींदो। तो हमेशह इहो यादि रखिजो ॿुड़ीअ सां कंहिं बि शइ खे ज़रब कजे या कंहिं बि शइ खे ॿुड़ीअ सां ज़रब कजे त जवाबु हमेशह ॿुड़ी थींदो, चाहे उहो पूरो अदद हुजे, सॼो अदद हुजे या अणपूरो हुजे।
कंहिं बि पूरे अदद ऐं ॿुड़ियत जी ज़रब बत ॿुड़ी हूंदी, भली ॿुड़ी पहिरीं हुजे या पोइ हुजे। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक खे पूरो था कयूं। यादि रखिजो त जेके उसूल असां ॾिठा ज़रब करण जा, यानी जेके निशानियूं साॻियूं आहिनि त छा थींदो, ऐं जेके निशानियूं मुख़्तलिफ़ आहिनि ज़रब उबत जी निशानी छा थींदी, उहो यादि रखिजो। ऐं इहो यादि रखिजो त ॿुड़ीअ सां कंहिं बि अदद खे ज़रब कबी, पोइ चाहे उहो पूरो हुजे या सॼो अदद हुजे या अणपूरो हुजे, जवाबु हमेशह ॿुड़ी ईंदो। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।